नाज़रीन, सिंध बार काउंसिल के सदर ते 27 आईनी तरमीम खिलाफ़ हैदराबाद में अज ॿिए ॾींहुं बि वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सलीम मल्हा खां। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में 27 आईनी तरमीम के खिलाफ सिंध बार काउंसिल के सदे ते वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट किया वियो आहे। अॼु रिथियल केसनि जी ॿुधणी न थी सघी आहे, गेट जेको आहे उहो बंदि रहिया, जॾहिं त जेके साइलिन आहिनि उहे अदालत ॿाहिरां जेको आहे इंतज़ार करे वापसि हलिया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट, सिविल कोर्ट, एंटी करप्शन कोर्ट, बैंकिंग कोर्ट, लेबर कोर्ट, दहशतगर्दी जी अंतवारी अदालत समेत समूरी अदालतुनि में कार्रवाई जो जेको आहे बाइकाट रहियो। मुख़्तलिफ़ केसनि जी पैरवी जे लाइ पहुतल जेके वकील साहिबान आहिनि उहे तारीख़ वठी ऐं वापसि रवाना थी विया आहिनि। हैदराबाद जे हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट इसरार चांग जी अॻवानी में वकीलनि जो जेको काफ़िलो आहे उहो सखर कन्वेंशन जे लाइ रवानो थी वियो आहे। जी सलीम, अवां जी महिरबानी।